मलूका कल खां वठी छोकिरे जो ॾस नथो पवे। सॼो ॻोठ रुली आयो आहियां। किथे ईअं त न आहे सावल वारनि उन्हनि खे ॿधी काथे वाड़े छॾियो हुजे। मूंखे बि इहो ई ख़ौफ़ आहे किथे सांवल वारनि उनखे बंदि करे छॾियो आहे। न तूं घर खां एतिरो वक़्तु ॿाहिरि रहंदो ई न आहे। वञ भला सावल वारनि खे पटका टोपियूं मेड़ विझ। बेली रोज़ तूं उन्हनि जे अॻियां पटका लाहियां थो पर ख़बर ई नथी पवे उन्हनि जी दुश्मनी असां सां कहिड़ी आहे। जेसिताईं असांजो छोकिरो सोनीअ जे लाइ निकाह जो ज़ोर लाहींदो रहंदो न तेसिताईं हुनजी दुश्मनी ख़तमु कोन थींदी। न सिकू मुड़ंदो न वरी सांवल वारा ज़िद था लहंदा। असां भली पाण में केतिरा बि विढ़ंदा रहूं इहो रूंडो न असांखे संग ॾींदो न वरी सांवल वारनि खे ॾींदो। विच में हाशिम वरी पंहिंजे छोरे जो निकाह सोनीअ सां कराए छॾींदो। थींदी त सभिनी सां इहे ई जुट। तूं वञ सांवल वारनि वटि उन्हनि खे अलाह रसूल जा वास्ता विझ त असांजे छोकिरे मोहत कढनि। वञा थो मलूका वञा थो अलाह उन्हनि खे ईमान ॾे पर हींअर तो होश मां ई निकिरी विया आहिनि। अम्मा छा सच में बाबा चाकर खान खे मारे छॾियो आहे? न मां हुनखे कोन मारियो अथसि, हू अञा क़ैद में आहे। क़ैद में आहे त मां हुन सां मिलणु चाहियां थी अम्मा। हू अहिड़ी जाइ ते क़ैद आहे जिते तूं हुन सां नथी मिली सघे। मां जॾहिं चाकर खान जे ॻोठ वञी सघां थी त हिते क़ैद में छो न? हू वॾो ख़तरनाक बणिजी चुको आहे। तूं हुन ॾांहुं वेंदीअ त हू तोखे नुक़सानु रसाईंदो। न अम्मा हू मूंखे कॾहिं बि नुक़सानु नथो पहुचाए सघे। हुनजो मूंसां वाइदो थियल आहे। वाइदो? कहिड़ो वाइदो? तूं न सम्झंदी अम्मा उहे असांजे विच जूं ॻाल्हियूं हुयूं। ओए बि मां ॿुधणु थी चाहियां। तूं असल ॻाल्हि त हटी पई अम्मा। कहिड़ी ॻाल्हि? इहा ई त मां चाकर खान सां मिलणु चाहियां थी ऐं तूं मुंहिंजी सिफ़ारिश कंदीअ बाबा साईं खे चवंदीअ। राति तुंहिंजो पीउ अचे त मां हुनखे सम्झाए ऐं मञाईंदसि। मां राति हुन सां मिलणु वेंदसि। अम्मा मुंहिंजी ॻाल्हि थोरी सम्झ त सही। चयमि त मां राति मिलणु वेंदसि बस। हिन छोकिरीअ खे हाणे केरु सम्झाए? हिनखे संभालणु त मुश्किल थींदो थो वञे। धीअ सोरठ अॼु मां तोखे जेका हक़ीक़त ॿुधाइण आई आहे न उहा तोखे केर बि कोन ॿुधाईंदो। ऐं तूं कंहिंजे मथां अंधो एतमाद में न कंदी कर। जेको मां चवणु चाहियां थी तूं उहो सम्झी थी? चाची जेका बि ॻाल्हि आहे तूं मूंखे साफ़ साफ़ ॿुधाए छॾ। तुंहिंजे भाउ सांवल खे ऐं असां सभिनी खे इहो ई शक आहे चाकर खान खे गुम करण ऐं माराइण वारो दिलावर ई आहे। न चाची अदा दिलावर हीअं धोखो न ॾींदो असांखे। तूं थोरो सोच सम्झ ॻाल्हि खे। चाकर खान जे मरण में सभ खां वधीक फ़ाइदो कंहिंखे थींदो? जेकॾहिं चाकर खान मारियो थो वञे न त उनजी समूरी मिल्कियत जे मथां इहो दिलावर ई कब्ज़ो करे वेहंदो। चाची हूअं बि ॿिन्ही सोटनि पाण में कुझु बि वंडियो विरायो न आहे। दिलावर खे त कंहिं बि शइ जी झल पल न आहे त पोइ उहो छो चाकर खे माराईंदो? इहा लालच। इन लालच मां कंहिंजो बि पेट कोन भरबो आहे। जेकॾहिं अधु मिल्कियत आहे त चवंदो त इहा सॼी मिल्कियत मुंहिंजी हुजे। चाची मां त इहो सोचे बि नथी सघां जेको तूं चवीं पई। इहा तुंहिंजी मर्ज़ी आहे त तूं छा थी सोची। बाक़ी जेको शक मुंहिंजो हुयो न मूं तोखे साफ़ आॾो रखे ॾिनो। ख़ुदा बचाईंदो दिलावर खे अहिड़ी लालच खां। उहो बची न आहे सघियो। अॼु या सुभाणे ही चाकर खाने जी मिल्कियत जे मथां कब्ज़ो करे वेही रहंदी पोइ तोखे ख़बर पवंदी। हिकु त तव्हां ॻाल्हाइण दिलावर था ज़ोन ॾींदा ॿिए तरफ़ हू दिलावर वते थो मूं मथां हमला कंदो। हाणे अहिड़ी सूरत हाल में तव्हां ॿुधायो त असांजे विच में ॻाल्हियूं कामयाब थी सघनि थियूं? अकबर खान जेकॾहिं तूं सच में चाकर खान खे मारे चुको आहीं न त पोइ इहे ॻाल्हियूं तुंहिंजे फ़ाइदे में आहे। ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तोखे मुंहिंजी ज़बान जे मथां एतबार छो कोन थो अचे? मूं तोखे हिकु चकर न पर 10 चकर ॿुधाए चुको आहियां त चाकर खान ज़िंदा कोन्हे को। पोइ त तव्हांखे ठाह करणु खपे अकबर खान छो त तव्हां पंहिंजो मक़सदु हासिलु करे छॾियो आहे। हिन खां पहिरियां जो दिलावर तव्हांखे मारण में कामयाब थी वञे बहितर इन में अथव त ठाह करे छॾियो ऐं ॾंड जो भरे पंहिंजे लाइ रस्तो साफ़ करे छॾियो। ठीकु आहे
वठी आ दिलावर खे। मां ॻाल्हियुनि जे लाइ तयारु आहियां। इन खां पहिरियां मंसूर खान मां तोखे ॿुधाए छॾियां त दिलावर खे हिते वठी अचण खां पहिरियां इहो यकीन ॾियारे छॾिजांइ त चाकर ज़िंदा कोन्हे को। उन खां पोइ जे ॻाल्हियूं करे थो दिलावर त पोइ दिलावर जे लाइ मुंहिंजा दरवाज़ा खुलियल आहिनि। ठीकु आहे अकबर खान, मां दिलावर खे सम्झायां थो। मूंखे उमेद आहे त इन्हनि ॻाल्हियुनि में राज़ी थी वेंदो। बाक़ी फ़िलहालु उन्हनि माण्हुनि खे मारण में तकड़ि न कजो जेके तव्हांजी क़ैद में आहिनि। उन्हनि में अञा घणो कमु वठिणो आहे, पर त सिंधा दिनों जेकॾहिं तूं चवीं थो त सिकू राति घर न हो त पोइ पक ॼाण ॼाए त राति अकबर खान ते हमिलो करण वारो को ॿियो न पर तुवारो छोरो सिकू ई हूंदो। सावल, मुंहिंजो पुटु एॾो वॾो कदम खणी नथो सघे। मूंखे लॻे थो त तव्हां उनखे क़ैद कयो आहे। चाचा दिनू, जेकॾहिं असां सिकू खे क़ैद कयूं हा त साफ़ तोखे ॿुधाए छॾियूं हा, असां तोखां ड्रिजूं कोन था जो तोखां ॻाल्हि लिकाईंदासीं। दिनों हाणे त तोखे जवाबु मिली वियो। हाणे पक थिए या अञा असां ते कुझु शक अथई? सावल कान, असां मिसकिन माण्हू आहियूं, असांजी दाव त रब खे आहे। चाचा दीनू, जंहिंजो बि तव्हां सां ज़ुल्म थियल हूंदो न, अलाह साईं हुनखे पुॼंदो। अलाह भलाई कंदो वारिस। वारस पहिरियों त मूं सम्झो त इहो सिकू पंहिंजे दिलि मां बुग़्ज़ कढी असां सां हिकु थी वियो आहे, पर न, हाणे मिड़ई पक पवे थी त इहो सिकू पको जो पको दिलावर खान सां मिलियल आहे। सुट ॻोठ जे हर माण्हू खे दिलावर खान ख़रीद करणु शुरू कयो आहे। वॾा, मुल्क में बुख काहे पई आहे, इन करे ईमान जो सौदो ॾाढो सस्तो थी वियो आहे। भले पंहिंजे ईमान जो सौदो कनि वारस, पर मकाफ़ती अमल आहे। बेईमान माण्हू जी का बि पछाड़ी न आहे। कारो ख़राबु हूंदो आहे हिन दुनिया में बि त हुन दुनिया में। ॻाल्हियुनि लाइ त अकबर खान बि तयारु आहे, पर चाकर खान खे आज़ादु कराइण जो ख़्यालु तव्हां पंहिंजी दिलि मां कढी छॾियो। जेकर मां अकबर खान जे अॻियां झुकां थो ऐं ॻाल्हियूं कयां थो त उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सो चाकर खे छॾाइण जे लाइ। जेकर हुनखे छॾण जी ॻाल्हि ई नथो करे त पोइ ॻाल्हियूं छा जूं? दिलावर खान अकबर खान चए थो त चाकर खान मारिजी वियो आहे, पर मूंखे अलाए छो उनजी ॻाल्हि ते यकीन नथो अचे। उन करे चवां थो त तव्हां हिकु चकर साम्हूं हली ॻाल्हियूं कयो ऐं थी सघे थो त चाकर खान जो मसइलो हल थी वञे। त पोइ ठीकु आहे, घुराए अकबर खान खे हिते। हिते कोन ईंदो, बाक़ी असांखे उन तरफ़ हलणो पवंदो। हुनखे असां मथां एतबार न आहे या उहो असां खां ॾिनल आहे? अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का, बाक़ी उहो ॻाल्हियूं पंहिंजी उताद ते कंदो। मंसूर खान, तव्हां हुन मथां ज़ोर रखो ऐं राज़ी करियो हुनखे हिते अचण लाइ, ऐं साफ़ चई छॾियो अकबर खान खे त दिलावर खान खे तव्हां मथां भरोसो नथो थिए, धोखो थी सघे थो। पोइ तव्हां मथां भरोसो छो कंदो? तव्हां ई अकबर खान खे असां मथां भरोसो ॾियारींदो। वरी मूंखे ॿीहर कोशिशि करणी पवंदी। पुट केरु सही आहे केरु ग़लति आहे असांखे का बि ख़बर न आहे। जेकॾहिं तूं घर खां ॿ ॾींहं ॿाहिरि हूंदे ऐं राति जो धिका खाई मोटंदे, पोइ असां ॿिए जे मथां इल्ज़ाम छो हणूं? पुट सिकू, असां तोखे घणी छूट ॾिनी आहे, पर हाणे न। तव्हां मुंहिंजे लाइ परेशान न थियो। जेकॾहिं मां मरी बि वयुसि त चरियो ई छा पुट, तुंहिंजे मौत जो सदमो असां बर्दाश्त न कंदासीं बाबा। अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर पुट। पीढ़ीअ में जेकॾहिं असांखे तूं दर दर पिनाइण चाहे थो न त असां तोखे कोन रोकींदासीं। जीजल मां तव्हां ॿिन्ही जे लाइ एतिरो कुझु करे वेंदुसि जो तव्हां ॿिन्ही जी ज़िंदगी सुकून सां गुज़रंदी। तूं छा थो सम्झी? ज़ुल्म करे ई माण्हुनि जो रतबो आहे। जेकर तूं मिल्कियत गॾु कंदे, छा उन्ही ते असां हलंदासीं? उन्ही हराम जी मिल्कियत खे असां त हथ बि कोन लाहींदासीं पुट। हा पुट, असां बुख ॾुख ते ज़िंदगी गुज़ारण लाइ तयारु आहियूं, पर तोखे असां मुसीबत में ॾिसणु नथा चाहियूं। ठीकु आहे बाबा, तव्हां नाराज़ न थियो। हाणे तव्हांजी इजाज़त खां सवाइ घर खां ॿाहिरि पेर बि न रखंदुसि। हिन वक़्तु काॾे पियो वञे पुट? जल्दी मोटी ईंदुसि मां। पुट, अञा त हाणे मस पैर रखियो अथई घर में, वरी तो ॿाहिरि वञी?
परेशान न थी बाबा, मां ॿाहिरां चकर हली ॿुधी थो वठां, तव्हां मुंहिंजी परवाह न कयो। हबीब हाणे मां अंदरि वञी आराम थो करियां। केर बि अचे मूंखे निंड मां न उथारजी, भले हुनजो ज़रूरी कमु छो न हुजे, पर मुंहिंजी निंड ख़राबु न कजी, ठीकु आहे? जी दिलार खान, जेको ईंदो असां हुनखे उते ई रोके छॾींदासीं। ठीकु आहे। वारस छो रोकी मूंखे? भली थी अचो उतां वारो कमु लाहे मटंदो न, पोइ हिनखे हथु की कंदासीं। आख़िर हिन खां पुछाणो त कयूं त कहिड़ियूं असां लाइ खॾियूं पियो खोटे। अरे हाल अॻियां थी, हाली थोरे इते जो इते पूरो कयईं। तोखे मां पंहिंजी भेण जे करे बर्दाश्त थो कयां, पर हाणे तुंहिंजो बिलो करणो पवंदो। हिन वक़्तु तुंहिंजो बिलो थी चुको आहे, असांजो पोइ सोचिजांइ। हल अॻियो थी हलड़े हल। जेकॾहिं दिलावर खान हिते नथो अचे ऐं तव्हां मथां एतबार नथो करे त पोइ तव्हां वञी उतां में छो था हलो? जॾहिं दिलावर मूं ते भरोसो नथो करे, मां हुन ते कीअं भरोसो करे हलां? तव्हां त अकबर खान आहियो, तव्हां में त केरु विझंदो? मंसूर खान, टोपी पाए रहण जी कोशिशि न कर। नहीं, मां एतिरो कननि जो कचो आहियां जो तुंहिंजे चवण ते हली उते वञी पहुचंदुसि, जिते मुंहिंजे लाइ फाहो थियारो। बचकर मूं ते हमिलो थी चुको आहे ऐं मां उन्हनि जी रेस खे क़ैद करे मारे चुको आहियां। हाणे मां जॾहिं उन्हनि जे ॻोठ में दाख़िल थींदुसि त छा मूंखे हू गुलनि जा हार पाराईंदा? अकबर खान, हिन मां साफ़ ज़ाहिर आहे त तव्हां उन्हनि मां ख़ौफ़ज़दा आहियो। मंज़ूर खान, ख़ौफ़ हिकिड़ो फितरी अमल ऐं हद खां वधीक बहादुरी ऐं दिलेरी बेवकूफ़ी आहे। ऐं मां एतिरो बेवकूफ़ आहियां कोन जो दुश्मन जे दर ते हली वेहां। अकबर खान, जेकर मां तव्हांजी हिफ़ाज़त जो ज़िम्मो खणां त पोइ बि तव्हां ॻाल्हियुनि लाइ न हलंदो? कंहिं विच वारी जाइ ते गानी रोकराए, न मूं वटि ऐं न ई दिलावर वटि। ठीकु आहे अकबर खान, विच वारी जाइ ॻोल्हे था वठि। इन खां पहिरियां अहिड़ो को बि सख़्तु क़दम न खणिजो जेसि ताईं ॻाल्हियूं थियनि। सवाल खान, तूं असांजे छोकिरीअ जो छा सोचियो आहे? छोकिरीअ छा सोचियो आहे? मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए आशिमा, छा छोकिरी वारनि खे फासाइण वारो मां आहियां? हा, उन्हनि खे फासाइण वारो त दिलावर खान आहे, तव्हांजो चङो मुड़ुसु भाउ दिलावर खान। वञो वञी हुनजो दरवाज़ो खड़कायो, मूं वटि जो आया हो। असां त पग तुंहिंजे सिर जे मथां रखी आहे। ॾिसां थो, मां सम्झां थो त तव्हांजी दिलि में मुंहिंजे लाइ केतिरी इज़त आहे। सभु हिकु जहिड़ा न आहिनि हूंदा सावल खान। पर मूं त तव्हां में को अहिड़ो चङो मुड़ुसु न आहे ॾिठो जंहिंजे लाइ मां पंहिंजे जान जी बाज़ी लॻायां। आहे को तव्हां में अहिड़ो मुतबर? बाक़ी रही चङे मुड़ुस जी ॻाल्हि, सो हींअर त खान साहिबु सभु को पंहिंजे घर जो चङो मुड़ुसु आहे। इहे तव्हांजा मसइला आहिनि, पाण वञी हल कयो, मूंखे को लाचार आया? शेरल, सवाल एॾो रुखो छो बणिजी वियो आहे? चङा मुड़ुस जो बार खणणु एॾो सवलो न आहे बाबा साईं। इहो बार उहो ई खणंदो जेको फ़ैसिला कंदड़ हूंदो। असल हक़दार चाकर खान खां पोइ दिलावर आहे, उनखे बि आज़मायूं था, ॾिसूं त हू छा थो करे, पोइ फ़ैसिलो कंदासीं त छा करणु घुरिजे। बाबा साईं, दिलावर खान जे तरफ़ खां को बि खड़तेल न निकिरंदो, वरी बि उन सां ॻाल्हाए ॾिसूं था। पारस, चाची त पंहिंजी जान छॾाए पंहिंजे भाइरनि जे घर हली वई। हाणे हिन घर जो सॼो कमु असांखे करणो थो पवे। हा, ईअं त आहे, पर हूअं बि कॾहिं चाची आमना पाण खे हथु वंडरायो आहे कमु करण में? कमकार कराए या न बि कराए, पर घर जी वॾी त आहे न, सलाह त ॾेई सघे थी।
वरी ईंदी त चवंदी ही सामान हिते छो पियो आहे, ही सामान हेॾे तव्हां छो न कयो आहे। भला हिन ॻोठ में ॿिया घर खुटा हुया जो अची जाबिर जे घर में रहिया आहियूं। भाॼी सभई मशरी न त सभु कसरूं अची असां मां कढंदी। जेका जाबिर सां थी आहे, छा तूं छा थी सम्झी त 5-6 साल हेॾे ईंदो, हेॾे रुख ई कोन कंदो। ऐं ॿी ॻाल्हि, जेकॾहिं इहा ख़बर पियसि न त उन जे घर ते सांवल कब्ज़ो कयो आहे न, तूं छा थी सम्झी पुछंदो, कुझु बि कोन करे सघंदो। भाॼी कचहरियूं पयूं थींदियूं, अञा घणो कमु पियो आहे, हर त कमु छॾाए वठूं, वरी मानी बि करणी आहे। सही आहे, अञा त इलाही सारो कमु पियो आहे। तूं हली कमु कर, मां बि अचां थी तुंहिंजो हथ वंडरायां थी। अम्मा चओ न बाबा खे। छा चवांसि मां, ॿार न आहे, सभु कुझु सम्झे पियो, पर मोह बसि हराम पियो खाए। हणाई जो सास टक्कर लाउ लॻाई जो सास वक़्त त अचे न, पर इहो छोरो पियो वाड़ियो लॻे त छॾाए वठां न। राति ॾींहुं घर में वेठो ई छोरो ईअं छॾाइजी ईंदो। हितां निकिरी वञे, अकबर खां जो ॻोठ परे कोन्हे को, वञी हुनखे मिंथ मेड़ कर, पेरनि ते किरी पईसि, तॾहिं छोरे खे छॾींदो। छोरो अॻ में वाड़ियो पियो आहे, वरी मां वञा त वरी मूंखे उबतो टंगे न। हाजी मुंहिंजी संजणी। अम्मा बाबा खे न केॾो मोतियो ख़ौफ़ आहे, घर में ई पियो आहे। ही सम्झे तो त घर में इज़राइल ईंदो ई कोन। बाबा मुंहुं मां त घर जा सभु भाती बेज़ार आहिनि, अॼु मरे त सुभाणे ॿियो ॾींहुं थिए। हाणे इज़राइल नथो अचे, पोइ मां मिंथूं त कोन कंदो सास न। छोकिरी जो रिश्तो पको करे था छॾियूं, पोइ छोकिरो जॾहिं बि आज़ादु थी आहे न त न्याणी जो ॿार लाहे छॾींदासीं। अरे ॿुध, इहो तुंहिंजो भाउ विचे तारे शेरल जे लाइ बि तो संग घुरे, पोइ उन सां मिटरी कयूं। बाबा जैसा तो घरां कढी मूंखे बदनाम कयो आहे न, त शादी बि मां उन सां कंदीअसि। बाबा तुंहिंजे वात में गुलाब, मूंखे इहो रिश्तो क़बूल आहे। तूं वञ दीनूअ ॾे, ऐं दीनूअ खे थियो त बाबा 5 लखनि जी हेॾी का दस्ती खणी आ ऐं निकाह विझी वञे सुबुह सां। बसि तौबा कर मुआ, तौबा कर, न्याणी जो संग खपाईंदे। सॼी उमिरि हलाल खाधो त हाणे वरी न्याणीअ जो हराम थो खा। तव्हां मूं मथां बार बणिजी विया आहियो। बाबा साईं, ही निभागा धरती ते बोझ आहिनि, इन करे मूं फ़ैसिलो कयो आहे, अॼु राति खॾ खोटे हिननि खे दफ़न कजे। बाबा साईं चेहरे पूरन थियो तो तव्हां मथां गोली छो ज़ाया कयां? माफ़ कयो बाबा साईं, खुदा जे वास्ते मूंखे माफ़ कयो। मुंहिंजे अबनि ॾाॾनि जी तौबा, वरी मां अहिड़ो कमु न कंदुसि। हिन लानतीअ चवण ते मां हिन जे पोयां लॻमि। अॼु खां वठी मूं तौबा कई, मुंहिंजे अबे ॾाॾे जी तौबा कई। मूंखे न मार, बाक़ी न बांदर खे मार। अजाया वास्ता न विझो। ज़ालिमनि खे माफ़ करणु अकबर ख़ान जे उसूल में न आहे। हिकु ॾींहं जी मोहलत अथव, रब खां माफ़ी घुरो, राति तव्हांखे पूरो करे छॾींदुसि। यार मुराद, मां त चवां पियो न तूं मूंखे माराईंदे, नेठि माराई। ॾे ख़बर हाणे छा थींदो असांजो? मूंखे लॻे थो त वक़्त खां अॻु में मारिया वेंदासीं। यार मुराद, बचण जी का उमेद आहे? सिंधा त तव्हां कॾहिं बि कोन बचंदो, छो त तव्हां अकबर ख़ान जे गज़ब खे दावत ॾिनी आहे। समझाओ रोज़ायो जाफर कारे वञण जी तयारी में लॻो पियो आहे। अगा जाबिर, असां तो सभु मज़ाक कंदा आहियूं, नाराज़ जी घर छॾे न वञी जाओ। जाबिर, जेकॾहिं तूं वञी थो त पोइ अधी खे वठो वेंदे या अकेलो वेंदे? अरे हेॾे मां घर छॾियो कोन थो वञा, ज़माने जा कमकार हूंदा, वरी शाम जो मोटी ईंदुसि। जाबिर, जे वापसी करी न त पोइ घर जो सामान वठो अचांइ। वठियो वेंदो, ॿार थोरी आहे जो ख़ाली हथ लोॾे ते पहुचंदो। सभाई मां न जेको वखर वठी ईंदो आहियां, उहो उन्हनि खे रधो पचा करे ॾींदी ऐं खाईंदा आहिनि, या उहो साॻियो ई वखर खणी इहे दुकान ते मोटाए ॾींदा। असां ख़ानदानी आहियूं, अहिड़ा वयल न आहियूं जो तुंहिंजो वरितल वखर वञी दुकान ते विकिणंदासीं। भले खानदानी, यार तुंहिंजो खानदान, ॿुॾी बि कोन था मरो, शर्म थींदो आहे न तोखे आहे न हिन तुंहिंजी फाइरनि खे। अबू असांजो वॾो किरोड़पति चरिया,
सभाई छित त मज़बूत आहे न पराई वो मां बि ॾिसां थो त तुंहिंजो पीउ केतिरो करोड़पति हो, अधु शहर जो मालिक हो। अरे शर्म थिए थो, ॿुधी कोन था मर। जबर घर जो सामान वठी अचाए। सामान वठी अची त मोटी अचिजां, न त अचण जी ज़रूरत ई न आहे। निभागनि जो पेट भरण जो ॼण मूं ठीको खणी छॾियो। भरूं तव्हांजो पेट, छा कयूं? न त हीअ टांगनि में मारे छॾींदी। अदा तव्हां जबर सां मज़ाक वरी छो कंदा आहियो? अदे तन कंदा आहियूं न, तॾहिं असांजी इज़त कंदो आहे। हा हा धर ॾींदासीं न त मोजड़ो लाइ शुरू थी वेंदो। तॾहिं त सॼो रोप चढ़ियो पियो अथसि न। तॾहिं ॾिसी न कुझु विड़ी नथो सघे। सावल ख़ान सम्झां थो त ॻोठ वारनि हाणे तुंहिंजो हुकम मञण खां इनकार करे छॾियो आहे, तॾहिं तूं मूं वटि हाणे अची पहुतो आहीं। दिलावर ख़ान मूंखे कंहिंजे मथां पंहिंजो हुकुम हलाइण जो को बि शौक़ु न रहियो आहे, न आहे। मां पंहिंजी भेण जे ख़ातिर चाकर ख़ान खे छॾाइणु चाहियां थो। बसि जेकॾहिं तूं वाक़ई पंहिंजे सौट चाकर ख़ान जो हमदर्द आहीं, पोइ त दिलावर ख़ान तोखे मुंहिंजो साथ ॾियणु घुरिजे त जीअं चाकर ख़ान खे आज़ादु कराए सघूं। सौट खे छॾाइण जी मां पूरी कोशिशि करियां पियो। इन कम में मूंखे तव्हांजी मदद जी का बि ज़रूरत न आहे। दिलावर ख़ान तूं चाकर ख़ान खे छॾाइण जी न, पर पूरी कोशिशूं न खे माराइण जी पियो थो करे। सावल ख़ान अजाया इल्ज़ाम हणणु छॾे ॾे। चङो मूंखे इहो ॿुधाए त सिकुअ खे मोकिले अकबर ख़ान जे मथां हमिलो कराइण जे लाइ तुंहिंजो कहिड़ो मक़सदु हो? तो त प्लानिंग सॼी इहा कई त अकबर ख़ान जे मथां हमिलो थिए ऐं उहो कावड़ जी छितो थी ॿाहिरि वञी चाकर ख़ान खे मारे। तयारी त पूरी करे छॾी आई। मूं मथां कूड़ो इल्ज़ाम हणण जी कोशिशि न कर सावल ख़ान। अकबर ख़ान मथां जेको बि हमिलो थियो आहे उन मसइले जी मूंखे का बि ॼाण न आहे। मूंखे ख़बर हुई दिलावर ख़ान, मूंखे ख़बर हुई त तूं मुंहिंजे साम्हूं कॾहिं बि सच ज़ाहिर न थियणु ॾींदी। हाणे सच छा आहे इहो मां थो तोखे ॿुधायां। बाबा छा पिया सोचो? अली अकबर ख़ान सां मिली अचूं? अकबर ख़ान जा ॿ खून थियल आहिनि। तूं छा थो सम्झी हू असांखे इज़त ॾींदो? बाबा सी हुननि मां असां नाउमीद थी चुका आहियूं। का बि वाट नाहे रही। इहा असांजी आख़िरी उमेद आहे। मूंखे त अकबर ख़ान में बावना बि उमेद नथी लॻे। तूं अलाए कीअं हुन में उमेद लॻाए वेठो आहीं? बाबा सी जिते मां सोचां थो न, इहा ॻाल्हि तव्हां नथा सम्झो। अकबर ख़ान खे असांजे हमराहनि जे मौत मां को बि फ़ाइदो पवण वारो न आहे। ऐं नई वरी असांजी दुश्मनीअ मां अकबर ख़ान खे को फ़र्क़ु पवंदो। जेकॾहिं तव्हां सम्झो था त अकबर ख़ान खे तव्हां मुतमिन करे ईंदो ऐं पंहिंजा हमराह बि आज़ादु कराए ईंदो त पोइ देरि छा जी आहे? पोइ अॼु ई अकबर ख़ान सां मिली अचो। पंहिंजे तरफ़ खां पूरो ज़ोर लॻा, पोइ दिलशेर ऐं मुराद जो जेको नसीबु। दिलावर ख़ान ऐं सावल वारा पंहिंजे मतिलब जे ख़ातिर असांखे इस्तेमालु कनि पिया ऐं असांजे फ़ाइदे लाइ वरी को बि क़दम नथा खणनि। अॼुकल्ह चङा रहिया किथे आहिनि, हर को पंहिंजे मतिलब जे लाइ जीए पियो। बाबा साईं तव्हां घर हलो, मां अकबर ख़ान सां मिली कंहिं बि वक़्तु घर पहुची वेंदुसि। जे देरि थी वञे न परेशान न थी वियो बाबा साईं। अल्लाह जी अमान। दिलावर ख़ान हे सिकू पुलियाडो बीठो आहे। मूं सिकू खे ज़रूरु मोकिलियो, पर अकबर ख़ान खे मारण लाइ न, ख़ाली ख़ौफ़ ज़्यादा करण लाइ। तो कॾहिं इहो न सोचो त तुंहिंजे इन कदम सां चाकर ख़ान जे मथां कहिड़ो असरु पवंदो, इन ते छा गुज़रंदी अंदाज़ो अथई को? मूं इहा ख़बर ॿुधी आहे त सौट चाकर ख़ान मारियो वियो आहे। चाकर ख़ान मारियो वियो आहे? दिलावर ख़ान जेकॾहिं इहा पक हुजे या त चाकर ख़ान मारियो वियो आहे न, तूं घणा ॾींहं पहिरियां कोॾा कोड़े वञी अकबर ख़ान सां हथ मिलाई आहे। सावल ख़ान तूं मूं मथां अजाया शक पियो करीं। दिलावर ख़ान तुंहिंजे मथां शक करण जो हक़ मूंखे बणचे थो। सावल ख़ान सौट मुंहिंजो सभु कुझु आहे, मां उनखे बचाइणु चाहियां थो।
तूं चाकर खान खे बचाइणु चाहीं थो ऐं मुंहिंजो बि साॻियो मक़सदु आहे त मां बि चाकर खान खे बचाइणु चाहियां थो। जेकॾहिं ॿिन्ही जा ख़्यालात हिकु आहिनि नियत साफ़ आहे त पोइ तोखे त मुंहिंजो साथ ॾियणु घुरिजे त जीअं असां मिली करे चाकर खान खे बचाए सघूं। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।